सलाम वालेकुम। अॼुकल्ह जेको नेट ते हले थो पियो, जंहिं महिल फेसबुक खोल त भई इहो हले थो पियो, प्यार जो पढ़णो लॻो पियो आहे। 5 ॾींहं प्यार, 6 ॾींहं कोरट, 7 ॾींहं प्रेस कल्ह बीठा आहिनि असांखे हाणे बचायो, जेको त माण्हू असांखे माइट मारनि था। ॻाल्हि इहा आहे, जेके छोकिरियूं पंहिंजे माइटनि जा घर फिटी करे भॼनि थियूं, हिकिड़े लोठिया माण्हू, इहे लोठिया माण्हू जे खणी था वञनि, त इहे के इज़त वारा थोरे ई, इज़त वारो माण्हू इहो कमु कंदो आहे छा खणण जो? उनजे पोइ भॼी थी वञनि, इहा ख़बर न आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे, हुन वटि छा आहे छा न आहे। बसि 2 ॾींहं प्यार, 2 ॾींहं होटल ते मानी खाराई, भॼ प्यार जो परणो थी वियो। इहा छोकिरी न सोचे त मुंहिंजे पीउ माई दिलि मां छा गुज़रंदो, उन्हनि जी इज़त जो मां जनाज़ो थी कढा, उन मिट पंहिंजे माइटनि जो, ऐं उहे कहिड़ो कंधु खणी जेको उते घुमंदा मुंहिंजा माउ पीउ, इहो त छोकिरी नथी सोचे। जॾहिं छोकिरी जो पीउ, जंहिंजी छोकिरी भॼी वेंदी आहे, उनजो पीउ जेको आहे घर खां ॿाहिरि निकिरण उनजी दिलि न आहे कढंदी, पर जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदो त कंधु हेठि करे घुमंदो, कंहिंसां अखियूं मिलाए न ॻाल्हाईंदो। ऐं उन खां अलावा जॾहिं उहो उतां गुज़र कंदो, के माण्हू पाण वेठा कचहरी कंदा ऐं खिलंदा न, त बि हे पंहिंजी दिलि में इहो ई सम्झो हे मोते पिया था खिलनि, हे ईअं ई पियो सम्झंदो। ऐं को बि हिनखे घटि वधि को ॻाल्हाईंदो न, त बि इहे कंधु मथे करे अखियूं अखियुनि में मिलाए बि हुनखे जवाबु न ॾेई सघंदो, मथां मूंखे तानो हणी कढे। उन छोकिरी जो पीउ अंदरो जेको त चकनाचूर हूंदो आहे थियल, बसि सम्झ हुनजो बोतो पियो घुमंदो आहे। उहो माण्हू, को माण्हू ईअं हूंदो आहे, को माण्हू हिकु ॾींहुं मरी वियो, जान छुटी, पर उन छोकिरी जो पीउ माना रोज़ु पियो मरंदो आहे, रोज़ु पियो मरंदो। उहो न कंहिंसां ॻाल्हाए सघंदो, न कंहिं मिट माइटनि में वञी सघंदो, न वरी कंहिंसां को एतिरो बीही सघंदो, न कंहिंसां वॾे आवाज़ में कंहिंसां ॻाल्हाए सघंदो, मथां को तानो हणी कढे। ऐं उन खां अलावा जेका छोकिरी भॼी वेंदी आहे, उनजी वरी कहिड़ी इज़त हूंदी आहे उते जन वटि वेंदी आहे भॼी, त उते जो भॼी वेंदी आहे। थोरी थकी ॻाल्हि ते उन्हनि जे घर जूं मायूं, जंहिंजे करे हिन माउ पीउ फिटी कयो, उनजे घर जूं मायूं बि ईअं ई पई चवंदसि, भाॼो कड़, तूं कहिड़ी पंहिंजी माउ पीउ इज़त कई, तूं इज़त वारी छो भॼी आहे? उहा बि ईअं ई पई चवंदसि, सॼियूं मिल इहो तानो। ऐं उन खां अलावा वरी जेके उनखे ॿार थींदा, उनजा ॿार गली में कंहिंसां बि विढ़ंदा, ॿियनि ॿारनि सां, उन्हनि खे तानो कहिड़ो हणंदा, हे भाॼो कड़ जा पुट रहनि, इहा ई ॻाल्हि कंदा, हे भाॼो कड़ जा पुट रहनि। ऐं उन खां अलावा वरी जेकर कंहिं ओताक में वेठा हूंदा, उनजा ॿार निकिरींदा, उनजा दोस्त वग़ैरह ईंदा, उहे पुछा कंदसि, हे तुंहिंजा ॿारनि? चवंदो हा। चवंदा हीअ उहा आहे न जेका तूं खणी आई, जेका तूं भॼी आई, हे उनजा ॿार आहिनि न। यानी की सॼी उमिरि जा माना ताना, सॼी उमिरि जे लाइ उन नंढनि ॿारनि जे मथां माना इहो दाग़ हूंदो, जेसि ताईं उहे जहिड़ा नंढा ॿार, उन ते बि इहो दाग़ हूंदो, तव्हांजी माउ भॼी आई। कंहिंसां बि माना ॾंद चक ॾींदा त उन्हनि खे बि इहे ई ताना ॾींदा, तव्हां ख़बर आहे तव्हांजे खानदान जी, तुंहिंजी माउ भॼी आई न, तूं भॼी अचे मुड़ुसु कयो हुई न, भाॼो कड़िया पुट, तव्हां ले किड़ी था कयो, यानी इहे ई ताना। उन खां अलावा जेका भॼी ॿिए सां शादी थी करे, तव्हां इते ई सोचो, जीअं पंहिंजे मिट माइटनि जी माउ पीउ जी इज़त न कई, त उनजी कहिड़ी इज़त कंदी? तव्हां पाण सोचियो हिन ॻाल्हि ते। एतिरो माना माइनि खे नथो थिए, जे अगरि ठीकु आहे प्यार जो परणो थींदो आहे, को फज़ीलत जो थींदो आहे न, या ईअं थींदो आहे प्यार जो परणो थींदो आहे, त उन्हनि खे चवे त अचो मुंहिंजे माइटनि सां ॻाल्हायो, अचे मूंखे वठो, मुंहिंजी क़ीमत कयो, पोइ 2 लख 5 लख ज़रूरु राज़ी थींदा, छो न राज़ी थींदा? दुनिया में कहिड़ी शइ जेका नथी मिले। पर अॼुकल्ह जे दौर में बसि माना थोरो शो हुजे, 2 ॾींहं माई ॾे बैलेंस मोकिल, होटल ते मानी खाराए, कपिड़े जो जोड़ो वठी ॾे, तोसां तयारु हल कोरट, पोइ उहा माई ख़्यालु आहे कंदी कहिड़े क़िस्म जो आहे, हे लोफर आहे, कमीनो आहे, ज़लील आहे, कीअं आहे, बसि प्यार जो परणो। पोइ भॼ भॼा लॻी, हाणे असांखे बचायो, हाणे असांखे मारनि था। जॾहिं तव्हां हेॾा ॾाढा मुड़ुस हुयव, पोइ तव्हां भॻव छो? जॾहिं एतिरा तव्हां ॾाढा मुड़ुस बि आहियो, त पोइ तव्हां भॻव छो? हाणे काॾे था चओ असांखे तहफ़ुज़ खपे, हाणे छा DIG खे चवंदा, SP खे चवंदा हाणे तहफ़ुज़ ॾे। हाणे उहे छा हिननि जे लाइ वेठा आहिनि? जेके ऑफिसर सभु हिननि जे लाइ वेठा आहिनि, हिननि खे बचाइण जे लाइ। हिननि को भलो कमु कयो आहे? इश्क बि थींदो, को फज़ीलत जो थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त हे जेके बि खणी भॼनि था, पहिरीं ॻाल्हि इहा कसम खणनि त हे पहिरियों मिलिया न आहिनि, मुलाक़ात हिननि न कई आहे। अॻे दौर में जेको इश्क हूंदो हुयो त ईअं मिलंदा ई कोन हुया, 6 महीना साल का ॻाल्हि ई कान हूंदी हुई। हे अॻ में मिलनि था, पोइ शादी था कनि, त पोइ तव्हां ॿुधायो इहो जाइज़ आहे? पोइ हिन में जेके ॿार थींदा, कहिड़ा ॿार थींदा? हे पहिरियों मिलनि था, होटलुनि ते वञी मुलाक़ातूं कनि था, उन खां पोइ प्यार जो परणो था कनि, पोइ इहो कहिड़ो प्यार जो परणो थी वेंदो?
प्यार जो परणो त पहिरियों न मिलो न तव्हां न 6 महीना साल हिक ॿिए खे ॾिसो न तव्हां त उहो छोरी जो बि त फ़र्ज़ु आहे न छोरी बि त ॾिसे न उन ख़ानदान खे हे कहिड़े क़िस्म जो आहे अॼुकल्ह जे दौर में 5 ॾींहं प्यार 6 ॾींहं कोरट 7 ॾींहं प्रेस कल्ह बि असांखे हाणे पहुचायो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि कंहिंखे बि वीडियो अगरि बुरो लॻे त जेको सो इन जे लाइ माज़रत घुरूं अगरि जिन खे सुठो लॻे त लाइक ऐं शेयर कजो। सलाम वालेकुम।